जी नाज़रीन, टाइम न्यूज़ पंहिंजी अख़बार जे सॾ ते 7 डिसंबर मंशियात खां पाक सिंध जे उनवान हेठि ज़र यूनिवर्सिटी टंडेजाम में जेको आहे शागिर्द तंज़ीमनि पारां रैली कढी वई आहे। रैली इन वक़्तु ज़र यूनिवर्सिटी जे हॉस्टल ग्राउंड खां निकिरंदी, जेको आहे CPD चौक ते पहुचंदी। मुनवर जेको आहे रैली में 100 जी तादाद में शागिर्दनि शिरकत कई आहे। रैली में जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जी शागिर्द तंज़ीमनि पारां जेको आहे रैली में शिरकत कई आहे। रैली में शागिर्दनि पारां सिंधी टोपी अजरक समेत सकाफ़ती रेस पहिरें जेको आहे रैली में शरीक थिया आहिनि। रैली में जेको आहे क़ौमी गीतनि ते रक़्स बि कयो पियो वञे। इन वारे सां अचो त पाण तव्हांजे शागिर्दनि सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था। संदसि छा चवणु आहे? टाइम न्यूज़ जे ऐलानियल इन सॾ तहत सिंध जे अंदरि जेको मंशात जो मसइलो आहे, जेके सिंध जे अंदरि ॿिया मसइला आहिनि, उन जे एजेंडा ते ही जेको ऐलान कयो वियो आहे, पंहिंजी रैली कढी रहिया आहियूं ऐं इहो दुनिया खे पैगाम ॾेई रहिया आहियूं त असीं तारीख़ जे लाइ पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदे पंहिंजी तारीख़ लाइ विढ़ंदा रहंदासीं। रैली जेका सांगी कैंटीन खां PD चौक ताईं हलंदी, हीअ असांजे सिंधियुनि जे तरफ़ां जेका एकता रैली आहे, उन्हनि में असांजा ॿ टे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि, जिन में सिंध ज़र यूनिवर्सिटी में जेका हॉस्टल जी फीसुनि में वाधारो थियो आहे ऐं जेका यूनिवर्सिटी जे अंदरि मंशियात पई थी हले, उन्हनि जे हिसाब सां कंट्रोल जे हिसाब सां असांजा नुक़्ता ऐं नज़रिया आहिनि। असां चऊं था सिंध धरतीअ खे मंशियात खां पाक कयो वञे ऐं मंशियात ख़तमु कई वञे। शागिर्द तंज़ीमनि तरफ़ां एकता जे ॾींहं ते सकाफ़ती रैली कढी वई आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे दोस्तनि शिरकत कई आहे। हीअ सकाफ़ती असांजी तारीख़ जी अज़मतुनि जो एजान आहे। अॼु सिंध जो हर बाशऊर शागिर्द, ज़र यूनिवर्सिटी जो हर बाशऊर शागिर्द पंहिंजी अज़ीम सकाफ़त खे, पंहिंजी अज़ीम तहज़ीब खे उजागर करण लाइ ज़र यूनिवर्सिटी में रैली कढी रहिया आहिनि, जेका हितां थींदी PD फैकल्टी खां ख़तमु थींदी। सकाफ़ती रैली कढी वई आहे, जेका सकाफ़त सिंध जी तारीख़ खे उजागर करे थी ऐं असां इहो रैली कढी करे अमुन ऐं आलम इंसानियत खे अमुन जो पैगाम ॾियूं था ऐं सिंध सकाफ़त खे ज़िंदा रखण जे लाइ ऐं सिंधी सकाफ़त जी तारीख़ खे बचाइण जे लाइ हीअ जेका रैली कढी आहे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां फीसनि जो मसइलो आहे, इन खां अलावा हॉस्टल में कुझु इशू आहिनि, इन हवाले सां असां उहो उजागर करण था चाहियूं कि असां सिंधी पंहिंजी मालिकी करण लाइ पाण बीठल आहे। 7 डिसंबर ते जेको आहे एकता ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। शागिर्द तंज़ीमनि पारां ज़र यूनिवर्सिटी में फीसूं, मंशियात समेत ॿियनि अहम मुतालबनि लाइ पिणु रैली कढी वई आहे। रैली में एजेंडा शामिल कई वई आहे त फौरी तौर ते यूनिवर्सिटी जूं फीसूं घटि कयूं वञनि। कैमरामैन मोहसिन मंगसी सां गॾु अज़हर लोची, टाइम न्यूज़ टंडोजाम।